हुन दे वे वञू ते पतो सोरे खे ते रखे दे कदमों में दिल नजराना कबूल करे लो शर्म तो कोनी ओ ये ठुमका ओ कबू अच्छा ये घर छड़े वञ पो आखिर तोखे ख़बर है त तोखा सा मुंहिंजो घर सफ़ा ऊंधा लॻो पियो। अस्सलाम वालेकुम अम्मा। वालेकुम सलाम। ॾिस के वठी आयो आहे ॾिसेसि केड़ा हालन चाची? पहिरें त ठीकु आहे? पोइ अम्मा हाँ मां खुश आ मांखे पेरे न पए। हाँ मां छो पेरे पवांस? एतिरनि ॾींहंनि खां पोइ आई आहियां अम्मा जे पहिरें पहुं ओ पेरा छो पवांस? गाल त ॿुधो अॻ में खटिया खाधासे त वरी वठी आवास रहे हा न मालकन वटि पले हा न उते खाराइनि सा न। हाँ वरी मोटी आई आ। इए कोन आई मां हाँ सॼो गोठ खिलायो तस उते लेटियो आ उते शर्तों गलाए आईयास इए थोड़ी आईयास मां साजू शर्तूं ॻाल्हाए आईयास सकून जो जिंदगी गुजारींदा चाची झेड़ा बेड़ा बंद कर मूंसां हाणे। झेड़ा बंद तोसां कहिड़ो झेड़ो मुंहिंजो हाँ हाणे लिखत कराई तमास वडेरन को लिखाया आई तमास लिखाए आईयास वॾेरनि खां। हाँ उते वञी लूले टकिया थी बेहया के जाय जा मां न रहाईंदसि। अम्मा परचाए आयो आहे मस्त परचाए वठी आयो जेको उन सां मांखे घर बेजन ॾिनो पोइ हिन जे पीउ न ॾिनो मूंखे इहो वठी आयो वा इहो वठी आयो सां थोड़ी आईयां वॾे इज़त वारो आयो शर्म नथो अचई। हाँ मां को पुछियां सलाह करियां हे पाण इलाजी थियना इलाजी न हो तेरी आसा तेरे घर त मुंहिंजो बर्बाद लॻो पियो न अम्मा पर मां जो घर में यकीन करी मज़ो ई कोन पियो अचे परचाए मिंतू करे वठी आयो मां ओ निबागा 3-4 मिटियूं आयूं मां वटि 3-4 मिटियूं आयूं। हाँ परणाए सा ना परणाई कराई सी परणाई दी मां कढ लॻल या मूंखे त कढी हुई। हाँ परणाए सा ना परणाई दी 8 महीना त गुज़री आ न परणायो सी तोखां पुछी परणाई दी मां तूं असांजी वॾी आ ज़ाहिर ॻाल्हि आहे वॾी आस हाणे पहिरों ॾींहुं आयो पोती आहे झेड़ो शुरू छो के वो त माई वॾारी मुंहिंजी ज़ाल लाइ चांहि त ठाहिया हुआ इहो खुरुक शर्म थी वियो आहे गैरत थी विया त मां खे थो चए त मां इहो भटारीअ लाइ चांहि ठाहिया भटारी तो चढ़े न के बाग में चढ़े हे मूंखे चांहि पींदी तूं इहो सोचो आहे। हाँ हे मूंखे चांहि में ज़हर ॾींदी इनारी चांहि तूं पी ॾींदी मैं ज़हर ॾींदी मैं। हाँ कोन मरदम मां बि हाँ कोन मरंदी आईयां त कोन मरदम हाँ कोन मरंदी त मां वटि तुंहिंजे रहण लाइ जाइ कान्हे मूंखे चांहि माशूक पीअंदो ओॾे सावरनि ॾे वञी सावरनि जा वञी माल चार हलो बेहयाव अम्मा मस्त वो अचे ई कोन पे यकीन करी सोरे जे पेरनि में किरी दायूं कियाटियूं खुरड़ियूं हुयूं मुंहिंजूं इहे वरी नखरा पई करे चए पई न मां कोन ईंदसि तुंहिंजी मां मूंखे रहण कोन ॾींदी वरी उहो ई तूं करी पोइ ज़ाहिर ॻाल्हि आहे मां छा कूड़ ॻाल्हायो छा तूं इलाजी बोध कयई। हाँ तूं इलाजी थियो आहे न वञी इलाजी थियो आहे वञी कदमनि में किरियो आहे। हाँ शर्म आई हया आई। हाँ वरी हुन दे वे वञू ते पतो सोरे खे ते रखे दे कदमों में दिल नजराना कबूल करे लो शर्म तो कोनी ओ ये ठुमका इहा गैरत थी मां चवां थी ज़ाल आयास न चाची ज़ाल आयास कभी थोड़ी आस। हाँ ज़ाल त ॾिस जेके अटो ॻोहण न अचे बलोला विझण न अचनि ज़ाल पहिरों ॾींहुं आहे नखर मुंहिंजो घर छो बर्बादी करी दवा कोन खाधी नी खंघ अथई न मांखे बीमारी त तव्हां ॾींदा हो न केड़ो तो के अम्मा मां बीमारी नी पहिरों ॾींहुं मुंहिंजे लाइ तूं वेल कयो वेठी आहे हिन खां वधीक का बीमारी मुंहिंजे लाइ न आहे हिन खां वधीक त को मर्ज़ ई न आहे। ये थोड़ी है अम्मा थोड़ो हेॾे थी हाँ अम्मा हेॾे थी थे हाँ हाँ ॻाल्हि ॿुध तूं अम्मा ये ॻाल्हियुनि ते कॾहिं बि तूं सीरियस न थी जा ठीकु आहे। मां थींदी कोनास अम्मा खे मां घर में वधियल भाती सम्झंदो आहियां ये पर असांजे घर में हिन महिल सम्झ वध न अलाह ख़ैर कंदो भई तूं छा तुंहिंजे लाइ छा बूटियूं को गोश्त को छेलो हाली त चांहि पिया थकी पई एॾो सफ़र खां आई आहियां हाली चांहि पिया चाची गोश्त बूटियूं खाराईंदई वेठेसि सीर ॾेसि त खोड़ गोश्त बूटियूं। हाँ शर्म नथो अचे अम्मा वाधारो भाती आहे अम्मा सम्झो वाधारी आहे अरे नको कपिया नको मां घुरायां थी मां महके केर थींदी आहे हे तरह दी। हाँ मामे के पेरा विचार त सही सॼो ज़हर वेंदो ई कोन्हे असांजे घर वरी धप करे हलियो थो वञे। हाँ सारे में जारींदो अथसि हर थेलो माई राणी थी पढ़ेसि मुंहिंजे घर मां खुदा जो कुछ खौफ कर मस्त परचायो आ त वरी कढे मुंहिंजो छॾ चाची छा कंदी
मुड़स त तूं आहे न, वठी त तूं आयो आहे न। उनखे छा कंदा, छॾे ॾे चाची खे। मुझे याद अचे यादि अचे पई ॾाढी, पर छा कयां, चाची जो जहिड़ो हुयो तॾहिं न अचां पई। फोन मिस कॉल भी न पियो ॾे छो? मां चयो पाणे ईंदो वठी वेंदो। वो मूंखे ख़बर आहे, मां रोआं पियो, रड़ियूं पियो कयां। अम्मा खे 10 चकर चयो, मां चयो मां परचाए वठी अचांसि, चई न होॾां वञ तुंहिंजा गोॾा भञींदसि। पोइ शर्तूं ॻाल्हाए आई, मां ॾिठई न चाची जा जहिड़ा, उहे सादे जहिड़ा मूंसां शुरू करे ॾिनई। अम्मा खे सीरियस तूं वठी न तूं टेंशन न कर, तुंहिंजे लाइ मां चांहि VIP कड़क पती वारो ठाहे थो अचां, तूं वे सुकून सां सिधो थी वे। ठीकु आहे, सिधो थी तूं वे। चांहि ठाहिया, मां वेठी आहियां, थकी पई आहियां, चांहि ठाहिया। अलाह ख़ैर करे, ॻोठ में सफ़ाई रंग विञाए कारी थी आई आहे। ठीकु आहे न, तव्हां साड़ियो न ॿिन्ही, मां बि त पुट बि। अलाह अलाह साड़ी थी अलाह।